वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ौमी इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी मुहिम जी मसमत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सॻ-सुधो पकड़ियल चोर हाणे इदारनि खे बदनाम करे ॾोह जी सज़ा खां बचणु चाहे थो। साज़िशी हाणे अवाम खां पोइ इदारनि में ॾफेड़ पखेरे रहियो आहे। साइफ़र में फेरफार करे क़ौमी सलामतीअ सां खेॾियो वियो। क़ौमी मुफ़ादनि सां खेॾण वारनि खे जवाबु ॾियणो पवंदो। मरीम नवाज़ के परॾे वञण लाइ वॾो रिलीफ मिली पियो। लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून नायब सदर मरीम नवाज़ के पासपोर्ट वापस करण जो हुक्म ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीर भट्टी जी सरबराही में 3 रुकनी बेंच मरीम नवाज़ जे पासपोर्ट बाबति दाख़िल मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं नायब अदालत में जवाब जमा कराईंदे चयो हो त खेनि मरीम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत नाहे। सुप्रीम कोर्ट अॻुवाटी चई चुकी आहे त फ़ौजदारी केस दाख़िल थियण बाद कंहिंखे बि आईनी हक़ खां अॻुवाटी चई चुकी आहे। आईनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। इमरान ख़ान लिखत में अञा ताईं माफ़ी न वरिती। अदालत तरफ़ां अॼु माफ़ी क़बूल थियण या न थियण बाबति फ़ैसिले जो इम्कान आहे। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त क़ानून हरकत में आयो त इमरान ख़ान भले केॾा बि वॾा जलसा करे गिरफ़्तार थी वेंदो। इमरान ख़ान केतिरनि रेड लाइन्स पार करे चुको आहे। हुन आइन टोड़ियो ऐं रियासती इदारनि ते हमला कया। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे एहसन इक़बाल चयो त साइफ़र सां जेका रांदि इमरान ख़ान कई उन जो मिसाल नथो मिले। खेसि हिसाब ॾियणो पवंदो। चूंड ज़ाब्तनि जी भञगड़ी इमरान ख़ान खे जवाब जमा कराइण लाइ मोहलत मिली वई। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे जवाब जमा कराइण लाइ 18 अक्टूबर ताईं मोहलत ॾेई छॾी। केपी जे वॾे वज़ीर पंहिंजो जवाब इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾियो, जंहिं में चयो वियो त केपी के जे वॾे वज़ीर जो वकील पिशावर हाई कोर्ट में मसरूफ़ आहे। ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थी दलील ॾींदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अॼु वॉशिंगटन में बाइडन इंतज़ामिया जी सीनियर क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। ज़रीन मूजिब आर्मी चीफ अमेरिकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन, अमेरिका जे नेशनल इंटेलिजेंस डायरेक्टर एवरिन हैंस ऐं CIA जे डायरेक्टर वेलिन बर्न्स सां मुलाक़ातूं कंदो। पाक अमेरिका ॿतरफ़ा लाॻापा, दिफ़ा ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि ॻाल्हियुनि जी ॾे वठि कई वेंदी। इमरान ख़ान लाइ अक्टूबर ऐं नवंबर महीनो मुसीबत जो आहे। हाणे संदसि को मुस्तक़बिल नाहे। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण नई अॻकथी करे छॾी। मंज़ूर वसाण चयो आहे त जेकी इमरान ख़ान खे खणी आया हुआ उहे ई हाणे खेसि तेज़ीअ सां वापसि मोकिले रहिया आहिनि। हाणे इमरान ख़ान जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। सिंध जे वोट मुतासिल इलाइक़नि मां पाणी निकाल न थी सघियो। NFC RCC मूजिब वोटस्वर्क इंफ्रास्ट्रक्चर खे वधीक नुक़सान जो सिलसिलो रुकिजी वियो आहे। दाजूदो वोट खां मुतासिर ईंदड़ साहिबे N55 हिकु महीनो गुज़रण बावजूदि अॼु अचु वञ लाइ खुली न सघियो। 50 खां वधीक रोड रस्ता पाणी हेठि आयल। शिदातपुर खां कंबर वींदड़ रोड ते वोट मुतासिर जो वार न थियण ख़िलाफ़ एहतजाज। रोशन खेमा दुआऊं ऐं पाणी ॾियण जो मुतालबो। ककड़ में वोट मुतासिर पारां वाव न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। जोही जो बि ॿिनि इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। शहरी ॿेड़ियुनि ते ॻरा भाड़ा भरी अचु वञ ते मजबूर। गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराज में वहकिरा मामूल मौजूदु आहिनि। मंछर ढंढ में पाणी जी सतह 123.3 RL मां घटिजी 117.35 थी वई।
सुप्रियो बंद ते 6 खां 7 फुट पानी घटि थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहरनि ऐं ज़रई ज़मीनुनि मां पाणी कढण बाबति इजलास। आबपाशी खाते जे अमलदारनि पारां वॾे वज़ीर खे बेराजनि में पाणी जी सूरतहाल ऐं ॿोॾि मुतासिर इलाक़नि मां पाणी कढण जे हवाले सां ब्रीफिंग। इजलास में सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध में 24 कलाकनि अंदरि मलेरिया जा वधीक 1453 नवां केस आहिनि। कराची में 18, हैदराबाद में 387, मीरपुरखास 363, शहीद नज़ीराबाद में 35, लाड़काने में 499 ऐं सखर में 161 नवां केस रिपोर्ट थिया। सिंध यूनिवर्सिटी जी फाइनल ईयर जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासी जो क़त्ल केस संदसि वालिद जी फरियाद ते नूरियाबाद थाणे ते दाख़िल। पुलिस जवाबदार ज़ाहिद सोलंकीअ खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पुलिस खे बयान ॾिनो आहे त माजिदा अब्बासी साइंस यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदी हुई। संदसि ॿियनि शागिर्दनि सां खिल भोग ऐं मिलणु पसंदि न हो। कावड़ मां अची खेसि क़त्ल कयो। 26 सेप्टेम्बर ते माजिदा अब्बासी जो लाश नूरियाबाद थाणे जे हद मां हथ आयो हो। कुंभ जे ॻोठ जोंगल शाह में फायरिंग पेसन औरत माची वई। वासन जो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। हथियारबंद 60 वरियनि जी पेसन खैरा ख़ुतल खे क़त्ल करे विया। वासन पारां औरत जो लाश चिंची रिक्शा ते रखी इंसाफ़ लाइ एहतजाज कयो। जै कौम कुलूहा कर छोड़े जै बम बनवायो भुटूहा। मजदूर ते 15 घंटे हन जै 8 करवायो भुटूहा। जै धीकू कर कुर्बान छोड़े जै पुत्र मरायो भुटूहा। जै ना हक कीते कोले था जरा हक घेनायो भुटूहा। जे ताणी भुटू जींदा घर घर विच शमा बल्दी हाई। अजा दुख दी चणक पिलावल है अजा आसे पई बेआस निसे। अजा धड़कदा पैसा सीने विच हंजरा से पई बेआस निसे। अजा जीत दे आखिरी पत्रे दी हस्ता से पई बेआस निसे। अजा जाबिर ढेर उम्मीदा हैं अजा सिंधी रानी आसफा है। बख्तावर बख्ते धरती दा मावांग सियाणी आसफा है। स्कूली शागिर्द पारां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ख़ूबसूरत शाइरी वसीले भेटा पेश करण वारी वीडियो सोशल मीडिया ते ॿीहर वायरल थी वई। My name is Dr. Rose Cotter. What do you want from me? Why is it that everybody else who's seen it is dead and you're alive? I've seen it too. You have it? Get away from me! Get away from me! Rose! The worst smile I've ever seen. I am not gonna keep running. आई हॉरर एंड थ्रिल्स फिल्म स्माइल बॉक्स ऑफिस ते धाको ॼमाइण में कामयाब। 2 ॾींहनि में $22 करोड़ जो बिज़नेस करे वरितो।